भली आए कांद मुंह निमाणीअ जे निजरे भली आए कांद मुंह निमाणीअ जे निजरे हो पुराना पांद कराची तो जाए असा कोस्ता रासी सरदार नबी खान कपूर सरदार नादिर नबी खान कपूर मलकजीर खान नियाज छछर जेके असांजा मौलवी माण्हू आहिनि जेके बि हिन पिंडाल में असांजा दोस्त परे परे खां कही आया आहिनि को गबोर बिरादरी है सेणा बिरादरी है दासोदा बिरादरी जेके बि आहिनि उन्हनि खे अस्सलाम सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि हर कंहिंजे ज़हन में हुजणु खपे त हीउ मेड़ाको जेको आहे उहो कंहिंजे ख़िलाफ़ हिकु बग़ावत कोन्हे हीउ मेड़ाको पंहिंजे हक़नि वठण लाइ ऐं पंहिंजा हक़ वठण अगरि बग़ावत आहे त हा असां बग़ावत कंदासीं अॼु ताईं 30 साल खां असां कोहिस्तान जा माण्हू उन बुख बदहाली लाशऊरी ऐं बग़ैर कंहिं तालीम जे ईअं ई जेके हुकुमरान उन्हनि खे वोट ॾींदा आयासीं पर अॼु ताईं हिन जो को बि आउटपुट कोन थो मिले ऐं इंशा अल्लाह ताला हाणे नबील साहब जे अचण खां पोइ तव्हां नौजवाननि में कोहिस्तान वासियुनि में हिकिड़ो जोश उमेद जी किरण जागी पई आहे ऐं उमेद आहे त अॼु ताईं ॾिसो त काफ़ी जलसा थी चुका आहिनि पर अञा ताईं का बि चेंजिंग मां हिनखे नज़र कान थी अचे पर इहा ॻाल्हि कोन्हे बाबा ऐं हर जॻह ते चवंदो आहियां त बादशाही तख़्त ऐं केरु तख़्त ख़ुशीअ मां कोन ॾींदो बाबा ऐं हर शइ जो कुझु टाइम हूंदो आहे इंशा अल्लाह ताला ईंदड़ टाइम में हर शइ थींदी हर सहूलियतूं थींदियूं ऐं इंशा अल्लाह ताला ऐं हर ग़रीब आवाम पंहिंजो आवाज़ उथारण लाइ ॿाहिरि निकिरी ईंदो उन्हनि खे झलण वारो केरु कोन हूंदो सरदार नबी खान कपूर खे ख़ासि गुज़ारिश कंदुसि त हाणे आलम खान लाइ U-Phone 3G टावर मंज़ूर कराए ॾियो असांखे कम्यूनिकेशन लाइ कम्यूनिकेशन असांजो मेन बुनियादी हक़ आहे ऐं रोड बि असां वटि हुजणु खपे नबील साहिबु पाण कोहिस्तान में रहे थो हुनखे कोहिस्तान जे उन्हनि मारू माण्हुनि जो ॾुख ऐं उन्हनि जूं जेके उन्हनि खे तकलीफ़ूं दरपेश सम्झूं उन्हनि खां चङी तरह साईं जन वाक़ुफ़ आहिनि उन खां अलावा असां कोहिस्तान वासियुनि जूं पंहिंजूं ई ग़लतियूं आहिनि जंहिंजे करे असां अॼु अहिड़ा ॾुख ॾिसूं पिया असां बाबा जलसनि तां सरदार साहब मना कयो त बाबा ब्राह्मण जे जलसे ते न वञो नबील साहब जे जलसे ते न वञो चंगेज़ खान जे जलसे ते बाबा तूं जलसे खां रोकींदे पर वोट त पंहिंजे ज़मीर जो आहे उते त केरु कोन हूंदो उन्हनि जी दिलि जेके उन्हनि जी मर्ज़ी हक़ हर कंहिं माण्हू खे आज़ादी आहे असां कंहिंजा ग़ुलाम कोन आहियूं असांखे जीअं पंहिंजो ज़मीर चवंदो ईअं असीं कंदासीं कंहिंखां डिॼण वारा कोन आहियूं भेटाई साहब जो हिकिड़ो शेर खे ॿुधाईंदुसि जंहिंमें भेटाई साहब सूर्यनि दलेरनि खे ऐं पूरी क़ौम खे सुजाॻीअ लाइ हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे हिकिड़ो पैगाम ॾिनो सूर्य मरी सोब खे त दिलि जा वहम विसार भेटाई साहब चओ सूर्य दिलेर अगरि तोखे मंज़िल मारणी आहे पंहिंजे मक़सद में कामयाब थियणो त इहे वहम इहे हर शइ विसारणी पवंदी सूर्य मरी सोब खे त दिलि जा वहम विसार हण भाला विड़ भाकुरे आदि ढाल वॾा दुश्मन सां साम्हूं थी विड़ अॻियां ढल बि न हुजे अड़ बि न हुजे हण भाला विड़ भाकुरे आदि ढाल ढाल मथां तेग तरार मार त मदारो थिए असांजे चवण जो मक़सदु इहो ई आहे त बाबा हीउ जलसो कंहिंजे ख़िलाफ़ कोन्हे कंहिं बि माण्हूअ जे ख़िलाफ़ कोन्हे ही कोहिस्तान वासियुनि जे हक़नि लाइ हिकु स्टेप हिकिड़ो क़दम असां हथ में हथ ॾेई हलो हर जॻह ते इंशा अल्लाह ताला हर शइ हर सहूलियतूं मिलंदियूं उन खां अलावा असां कोहिस्तान वासियुनि जो हिकिड़ो मिसाल ईअं ॾेई सघां थो जीअं कंहिं झिरकीअ खे
झले उनजा पर कटे उन जॻह दाणो रखियो वञे त ख़ुशि थींदी त मूंखे दाणो मिले, उहो कोन सोचींदो मुंहिंजा पर कटिजी विया आहिनि। त असां सां बि इहे सरदार साहिब वग़ैरह कंहिं दावत ते अचे थो, मरणे पढ़णे ते कंहिं कुल्हे ते हथ रखी ॻाल्हाईंदा, मूंखे सरदार साथर वॾा उहो सोचंदो तोखे ॾिनई छा आहे। इहे सभु शयूं सोचणु खपनि। बहरहाल ॻाल्हि खोटी कबी, टाइम तमामु घटि, ऐं नबीर साहिब जो ऐं आयल सभिनी महिमान जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जिन असां ते हेॾा कुर्ब हेॾा वड़ करे आया आहिनि। कचा रस्ता हेॾियूं तकलीफ़ूं हिन जे बावजूदि लड़ी आया आहिनि, तमामु वॾो घुराइतो आहियां। आख़िर में हिकिड़ो बैत चवंदुसि त ज़ात वॾी शइ न आहे, दात वॾी शइ आहे। ज़ात वॾी शइ न आहे, दात वॾी शइ आहे, जो सच मचाए मच सो मच वॾी शइ आहे। महिरबानी अल्लाह।